छा हूंदो आहे छो त खान खुरड़ी हिक हणाईंदो आहे हिक रुस्तम खान जी ख़बर पई त हू किथे आहे रुस्तम खान कच्चे तरफ निकरी विया आहे कंहिं ख़ासि कम लाइ ख़ासि कम हारे सर रुस्तम खान जा कई अधूरा कम रहियल आहिनि जेके पूरा करण लाइ ॿाहिरि वियल हूंदो तव्हां हुकुम कयो वॾा रुस्तम खान जी खोटी हुजण बावजूद बि तव्हांखे नाउमीद हुअण न पवंदो ॿुधायो त कंहिंजे पोयां बाहि ॿारणी आहे बरियल बाहि खे कुझु छको करणो आहे इन ई करे जो वॾे खे दिलि में ख़ौफ़ रहिजी आहे त किथे वक़्त खां अॻु में दुश्मन मौत न ॾियनि सोडा मौत जो ख़ौफ़ त तो जड़न खीर प्याक ॿारनि खे थींदो आहे असां त रोज़ मौत खे गोद में सुम्हारींदा आहियूं रोज़ हुकुम कयो रे सर असांखे छो गॾु कयो अथव काॾे हलण जी तयारी आहे वारिस खान वटि हलणो आहे ॾिसूं त हाकिम खान जे दिल दिमाग़ मथां कहिड़ो जुनून सुवार आहे गुस्ताखीअ जी माफ़ी बाबा साईं जेकॾहिं मौत जे मुंहं में धिकींदो त मां हलियो हलंदुसि बाक़ी हाकिम खान खे राज़ी करण जे लाइ मां वारिस खान जो ताक़त न रहंदुसि सोडा तुंहिंजी इहा मजाल जो वॾे खे जवाब पियो ॾीं तोरा बि तुंहिंजो असांजे विच में छा वञे बस सोडा बस तोखे नाहे हलणो त घर वञी आराम कर बाक़ी अजायो या हरू भरू कंहिंसां मुंहुं मारी करण जी का बि ज़रूरत न आहे सोरावत गाड़ी कढाए ऐं हा बीरल किथे आहे तव्हां साईं तव्हां ॿाहिरि अचो बीरल ॿाहिरि वेठो आहे शौर बाबा खैरा जे सिर ते खैर हुजे छोरी तुंहिंजी दुआ खां अघामी वई अम्मा मां त ज़हर जो वठो पीअण लाइ बि तयार हुयसि पर जेकॾहिं छोकिरो न बीठो त हिन में मुंहिंजो कहिड़ो ॾोह ॾोह त मुंहिंजो आहे मड़ी इहो ॾोह मुंहिंजो आहे जो मां तव्हांजे ज़िंदगीअ जे बारे में पई थी सोचां या मां ई बेवकूफ़ आहियां पोइ अलाए त दुनिया जी का हर माउ बेवकूफ़ थींदी आहे औलाद जे अॻे अलाए मां ई बेवकूफ़ थी आहियां हिकिड़ी जो तुंहिंजे ज़िंदगीअ जे बारे में सोचे सोचे मां पंहिंजे ॾींहं राति जो आराम फिटाए छॾियो आहे मूंखे इहा त ख़बर कान हुई त हाणे तूं पंहिंजे ज़िंदगीअ जा फ़ैसला करणु पाण ई सिखी वई आहीं ख़बर पथई तब मुड़ी त कान थी अदा जॾहिं खां वठी तो इहे निभागा पेर असांजे घर में घुमाया आहिनि असांजो त सुकून ई बर्बाद थी वियो आहे कम पंहिंजा पता ऐं ॾोह वरी चिभड़ ते वेचारो अदा पाण खे वेचारो चवंदे तोखे शर्म कोन थो अचे पियो वेचारो थियो आहे जेकर मां वेचारो ऐं मिसकीन आहियां पोइ हिन में शर्म जी कहिड़ी ॻाल्हि तूं जेकर वातर ऐं चक्र आहीं त हिन में तुंहिंजो कहिड़ो ॾोह इहो त कुदरत वारे जो कमाल आहे जंहिं तोखे मिर्च खां वधीक तेज रखियो ऐं मूंखे मिस्रीअ खां वधीक मिठो रखियईं मुंहिंजा मिस्रीअ खां मिठा अदा हाणे पंहिंजे हिन वात खे बंदि कर जे न त लुपरी ठाहे तुंहिंजे वात ते मूंखे ॿधणी पवंदी मामा वञी तूं पंहिंजो कमकार कर छॾ मूंखे भले इहा मूंखे नसीहतूं करे वठे खैरा जे सिर ॾे खैर हुजे हिनखे को कमु हूंदो त कंदो न सॼो ॾींहुं वांदो वते थो पियो चकर काटींदो बाक़ी रहियो पेट सुमानी हितां मिलेसि या हुतां मिलेसि हिन जो त पेट गुज़ारो थिए थो पियो बाक़ी छा घुर्जेसि जानवर आहियां जो मूंखे पेट खां सवाइ ॿियो कुझु न घुर्जे लॻे त ममड़ो थो पियो बाक़ी हाणे जे पाण खे इंसान थो सॾाए त पोइ उहा इंसानियत त नज़र कोन थी अचे पई हा चई अमां जाई पई माणे सां मथो टकराइण जबल सां मथो टकराइण हे भेण त मुंहिंजी आहे पर आई गोह जी गोह इन करे चवाई पई मामा त मुंहिंजा सूर तूं पंहिंजे मथां न विहार महिला तो निकिरी वञ ॿाहिरि जेसिताणी राति न थिए ऐं अम्मा आराम न करे तेसिताणी तूं घर जो रुख ई न कंदो कर हा
हाणे ईअं ई करिणो पवंदो। अदा तुंहिंजे ईअं करण में कहिड़ो फ़ाइदो? जेकॾहिं को ज़मीन जो दड़ो अथई न त वञ पंहिंजे ॻोठे वञी पंहिंजे बचनि सां रहो। बाक़ी अजायो वठे हिते बुख ते बसर खाईंदो। न सम्झ अथई त सोच अथई, न पंहिंजो झुगो कई न असांखे ई सुकून करणु ॾिनी। मां सम्झो वधो ईंदो त का भर धलाई थींदी, पर तुंहिंजे अचण सां त रखो असांजा बड़हीला थी विया। अधी कुछ सोच अधी कुछ। हाणे वञो छा थींदो? एतिरो परेशान न थी सुडा, परेशान न थी। दिलावर ऐं हाकिम पाण में एतिरी जल्दी ठाहिण वारा न आहिनि। अधी दिलावर पाण हली हाकिम खान सां ठाव करण लाइ वियो आहे ऐं हाकिम खान त अॻ में ई ख़ौफ़ज़दा हो दिलावर जी दुश्मनी मां। जेकॾहिं न दिलावर उनजे मथे ते हथ फेरियो त हाकिम खान त पेरनि में किरण में देरी न कंदो। हाकिम खे त मुंहुं ॾेई वठंदासीं, पर मांखे सोनीअ मुंहुं ख़ौफ़ थी पियो आहे। जे सोनी दिलावर सां सची करे वेठी न त असां किथां जा बि न रहंदासीं, किथां जा बि न रहंदासीं। इन करे चवां थी त वञी सोनीअ जी तलाश कर त दिलावर असांजे ख़ौफ़ खां सोनीअ खे कहिड़ी खॾ में फिटी करे आयो आहे। अदी तूं छा थी सम्झे? दिलावर सोनी खे किथे छॾे आयो हूंदो? दिलावर त पंहिंजे दिलि जो हाल कॾहिं बि मूं सां नाहे ओरियो, पोइ मूंखे कीअं ख़बर पवंदी त सोनीअ खे किथे लिकायो अथई? बिल्कुलु ईअं ई मां बि बेख़बर आहियां। पोइ बि तूं मर्द आहीं, ॿाहिरि सभिनी सां मिलंदो वते थो। दिलावर जे कंहिं वेझे साथीअ खे ज़रूर ख़बर हूंदी। अदी बि कंहिंखे ख़बर हुजे न हुजे, पर सोराब खे ज़रूर ख़बर हूंदी। पोइ सोराब खां इहो औंत कढी वठ। मुश्किल आहे अदी, ॾाढो मुश्किल आहे। जे सोनीअ जो पतो लॻाए ऐं उनखे जल्द ख़तम न कयो न त पोइ सम्झ त असांजा ॾींहं अची पहुता आहिनि ऐं कंहिं बि वक़्तु हिन हवेली में तड़जी सघूं था। नदी न अहिड़ो भंग में रंग मिलाइण मां कॾहिं बि न ॾींदुसि, कॾहिं बि न। सोढो अञा जीअरो आहे अञा सोढो। जंहिं बि दिलावर खान हाकिम खे हिन हवेली में वठी आयो, हाकिम खान खे बंदूक हणी इहो इल्ज़ाम दिलावर खान ते हणंदुसि त दिलावर खान धोखे सां हाकिम खान खे मारियो। दिलावर खान वारस खान जी हिकु कहाणी कबी। या अदावर लाश मुंहिंजो हितां खणे, या अदावर जो लाश मां हितां रवानो कयां। न हाकिम खान न, जल्दबाज़ी न। बाबा साईं, वॾो नुक़सान थींदो, तमामु वॾो नुक़सान थींदो। इन नुक़सान जे ख़ौफ़ खां मां हिते लिकी कोन वेही रहंदुसि। फिलहाल जल्दबाज़ी छॾ। हकीम तव्हां हिते ई बीहो, मां ॿाहिरियों ताक़त दिलावर खान सां मिली अचां थो। न वारिस खान न, अॼु मूंखे न रोक तूं मूंखे। ज़िद छॾ हाकिम खान, ज़िद छॾ ऐं मुंहिंजे मुंहं ॾे ॾिस। तव्हां हिते ई बीहो, मां वञी अधे वॾे सां मिली थो अचां। हकीम बाबा होशियारी सां हिते ई बीहो। हले हाकिम खान। अचो दिलावर खान अचो। चइबो त मुंहिंजे पहुचण जी ख़बर तोखे अॻ में ई पइजी वई। तव्हां जहिड़ा शींहं जॾहिं घर खां ॿाहिरि निकिरंदा आहिनि त असांखे ख़बर पइजी वेंदी आहे। ॿियो ख़बर भला अकेला आया आहियो छा? न, मूंसां गॾु पीरल सोहराब ऐं महमूद बि आहिनि। तव्हां ॿुधायो हाकिम किथे आहे? हाकिम खे बि घुराए था वठूं। तव्हां पहिरियों इहो हवालो ॾियो, कहिड़ो मक़सदु खणी हिते पहुता आहियो? हाकिम खान खे मारण जे इरादे सां न आयो। इहा त तमामु सुठी ॻाल्हि आहे दिलावर खान। इन जे करे चवां थो त हाकिम खान खे घुरायो। वॾा दिलि में न कजो, हिन वक़्तु हाकिम खान तव्हांजे साम्हूं नथो अची सघे। आख़िर छो? इन करे जो हाकिम खान खे अञा बि भउ आहे।
जॾहिं मूं ज़बान ॾिनी आहे त तव्हांखे मुंहिंजी ज़बान मथां एतबार करणु घुरिजे। छा तव्हांखे मुंहिंजी ज़बान मथां एतबार न आहे? दिलावर खान ॻाल्हि मुंहिंजे एतबार जी न आहे, पर हाकिम खान कॾहिं बि कोन मञींदो। वारिस खान, असां सभु रंज ख़तम करे हिते पहुता आहियूं। हाकिम खान खे सिर्फ़ पंहिंजे ग़लतियुनि जो कफ़ारो अदा करणो पवंदो। ग़लतियूं? कहिड़ियूं ग़लतियूं? इहे ॻाल्हियूं हाकिम खान जे साम्हूं थींदियूं। पर हाकिम खान तव्हांजे साम्हूं अचण खां लाराए पियो। पहिरियों हाकिम खान सां मिली अचो, ॾिसो हू छा थो चए। ठीकु आहे वॾा, तव्हां हिते ई इंतज़ार कयो, मां हाकिम खान सां मिली अचां थो। वारिस खान, जल्दी अचिजो। अलाए छो मूंखे ईअं थो लॻे त हाकिम खान मुंहिंजे साम्हूं न ईंदो। चाहता वॾो हलियो वियो? दिलावर खान तव्हां सां मिलण थो चाहे। कहिड़ा कहिड़ा गॾु अथसि? सोराब, महमूद ऐं पीरल। पोइ तूं जहिड़े जे इरादे सां आया आहिनि। पर दिलावर खान त चयो त हू ॻाल्हियुनि जे इरादे सां आयो आहे। जेकर आदा वॾो ॻाल्हियूं करणु चाहे थो त पोइ वञी चएसि त मूसा खान वारनि जी ओताक ते ॻाल्हियूं करण जे लाइ पहुची वञे। हाकिम खान, दिलावर खान उते कॾहिं बि न ईंदो। हिक ॿिए जा वॾा खून कयूं वेठा आहिनि, हू कीअं ईंदो उते? वारिस खान जेकर उते न ईंदो न ॻाल्हियूं मां बि न कंदुसि। कुझु सोच हाकिम खान, कुझु सोच। हिन वक़्तु वॾो हिते तोखे सभु कुझु माफ़ करण लाइ पहुतो आहे, पर तोखे पंहिंजी कुझु ग़लतियुनि जो कफ़ारो अदा करणो पवंदो। न वारिस खान न, जॾहिं मां अदावर जे साम्हूं पहुतुसि ऐं उन्हनि पंहिंजा हथियार मूं मथां सिधा कया, उनखे रोके तूं बि कोन सघंदे। इन ई करे मां तोखे चवां थो, तूं अदावरे खे वञी चओ त ॻाल्हियुनि जे लाइ मूसा खान जी ओताक ते अचे, न त असां बि राज़ी कोन थींदासीं। ठीकु आहे हाकिम खान, मां ॻाल्हाए थो ॾिसांसि, पर जेकॾहिं दिलावर खान नथो मञे त पोइ चई छॾिजांसि असां मुंहिंजे साम्हूं कोन ईंदासीं। जेकॾहिं ॻाल्हियुनि जो इरादो रखे थो त पोइ मूसा खान वारनि जी ओताक ते अचे। ठीकु आहे हाकिम खान, मां ॻाल्हाए थो ॾिसांसि। जेकॾहिं दिलावर खान मञे थो वठे मूसा खान जी ओताक ते अचण लाइ, त पोइ मां उन खां वक़्तु ऐं ॾींहुं वठी थो अचां। वारिस खान, हाकिम खान मञे थो या असां निकिरी वञूं? दिलावर खान, हाकिम खान चवे पियो त जेके बि ॻाल्हियूं थींदियूं मूसा खान जे साम्हूं थींदियूं। इन मूसा खान खे कॾहिं को पंहिंजो मुर्शिद बणायो आहे जो उन खां सवा ॻाल्हियूं नथो करे? ॾाढो सम्झायोमांसि, पर हाकिम खान जो इहो ई आख़िरी फ़ैसिलो हुयो। जेकॾहिं अदा ॻाल्हियूं करणु चाहे थो त उनखे मूसा खान जी ओताक ते अचणो पवंदो। त पोइ चई छॾिजां हाकिम खान खे त मां अचण जे ॾींहुं कंहिं बि वक़्तु मूसा खान जी ओताक ते हलियो ईंदुसि। असांजूं तव्हां लाइ इहे ई दुआऊं आहिनि। अलाह कंदो तव्हां ॿई भाइर पाण में हिकु थी। अबू, मां हाणे त ॿाहिरि घुमी सघां थी न? जी मुंहिंजी अम्मा, तोखे मुंहिंजे पारां पूरी इजाज़त आहे, पूरी इजाज़त। हिते ॻोठ में त वञी सघे थी न? ॻोठ में घुमे या ॿाहिरि ज़मीनुनि ते घुमे या वरी शहर वञे, मां कोन रोकींदोमांसि नथी। अबू, मां सुभाणे बाग़ ते घुमण वेंदमि। किथे ईअं न थिए हुनखे ख़बर पवे ऐं बंदूक खणी अची बीह रहे। हू केरु थींदो आहे तोखे रोकण वारो? मूं जॾहिं तोखे इजाज़त ॾिनी त हाणे तोखे केरु बि न रोकींदो। तव्हां वरी बि अदा खे चई छॾिजो। हा, जेकॾहिं तव्हां कमाल खे सम्झायो त हू सम्झी वेंदो, ऐं जेकॾहिं मां या मायरा चयोसि त हू होश खां निकिरी वेंदो। कमाल खान खे मूं सम्झाए छॾियो। हाणे न ई हू मायरा खे रोकींदो ऐं न ई वरी मायरा जे मथां तंज़ कंदो। अबू,
मां चाहियां थी त ॾींहुं ॿ तरसी मूंखे ऐं अम्मी खे गाॾी ॾिजो त असां शहर मां थी अचूं। को सामान घुर्जे? अबू सामान त घुर्जे पर उहो असां पाण वठंदीसीं। ठीक आहे, जॾहिं बि तव्हांजो शहर वञण जो इरादो थिए त मां ड्राइवर खे चई छॾींदुमि त हू तव्हां लाइ गाॾी तयारु करे छॾींदो। ॿियो को हुकुम मां? अबू इहे त तव्हांजूं महिरबानियूं खोड़ थी वयूं, खोड़। अधी कुछ सोच अधी कुछ मुझे तो हाणे दिमाग ही कम नथो करे। सोडा जेस ताईं तू सोनिया जी खबर नथो रखे न तेस ताईं मां भी तोखे ॿी का सलाह नथी ॾेई सघां। अधी सोनिया जो राज ॼाणण लाइ तोखे ही दिलावर जो पासो वठणो पवंदो। तू सिर्फ मूंखे सोनिया जो ॾस पतो करे ॾे, पोइ ॾिस त मां कीअं थो भंग में रंग मिलाया। जे हिन वक़्त मां दिलावर खे इन ॻाल्हि जे लाइ छेड़ियो न त दिलावर खान होश मां निकिरी वेंदो। पोइ दिलावर खान खे संभालणु ॾाढो ॾुखियो थींदो। दिलावर त हींअर बि होश मां निकितल आहे। जेकॾहिं अधी हुनखे न संभाली असां सभिनी खे होश मां कढी छॾींदो। तूं कुझु ॾींहं दिलावर खां पासे रहो। अधी मां पाण खे दिलावर खां केतिरो बि पासे ते रखां पर दिलावर त हाकिम खे कुझु ॾींहंनि में घर ज़रूर वठी ईंदो। न दा न, मुंहिंजे हूंदे हिन घर में हाकिम खान नथो अची सघे। हाकिम त हर हाल में अचे थो। बाक़ी मां चाहियां थो त तव्हां पंहिंजो सामान ॿधी रखो त मां लाइ तो हिन हवेलीअ खे छॾे पंहिंजे अबान हली कखनि में रहूं। हिन हवेलीअ में रहणु हाणे असांजे वस खां मथे आहे। न सोढा न न, रईस ऐं सकीना खे हिन हवेलीअ मां ॿाहिरि कढणु ॾाढो मुश्किल आहे, ॾाढो मुश्किल आहे। अधी जेकॾहिं हिन हवेलीअ में रहणु चाहे थी न त पोइ सभ खां पहिरियां कमु इहो कर त पंहिंजे नाले दिलावर खां अधु मिल्कियत जो लिखाए वठ, पूरो अधु। दिलावर ईअं कॾहिं बि न कंदो। हींअर दिलावर खान चाहे थो त अधीअ जो खून असां हाकिम खे बख़्श कयूं। जेकॾहिं इहा ॻाल्हि तूं दिलावर खान जे आॾो रखंदीअ त दिलावर खान अधु मिल्कियत जो लिखी ज़रूर ॾींदो, ज़रूर। अधीअ जे खून है बस। हूअं बि तुंहिंजो मिल्कियत मथां हक़ आहे, हक़। पर दिलावर खे इहा ॻाल्हि केरु मनाए? तोखे ऐं दिलावर खान खे औलाद कोन्हे, पर जेकॾहिं सुभाणे हाकिम खान शादी करे थो ऐं हुनखे औलाद थी वेंदी, ख़ुदा न करे दिलावर खान खे जेकॾहिं कुझु थियो त हाकिम खान असांखे ॿिए ॾींहुं तड़े कढंदो मुंहिंजी भेण। हा, इहो बहानो आहे जंहिंजे आधार ते दिलावर खान खे राज़ी करे सघिजे थो। ऐं हा, जेसिताईं अधु मिल्कियत तुंहिंजे नाले नथी थिए न थी तेसिताईं हाकिम खे पेर रखण बि न ॾिजांइ हिन घर में, पेर रखण बि। दिलावर सुबुह खां वठी काॾे निकिरी वियो आहे? वारिस खान जे ॻोठु निकिरी वियो आहे हाकिम खान खे परचाइण लाइ। हाकिम खान जे अचण खां पोइ जे ॿिन्हिनि भाउरनि सोनीअ खां पुछा कई त पोइ अदा सोचे थो असां ॿिन्हिनि जो छा थींदो? इहो ई त मां बि चवां थो त हाणे असांजी रुसवाई जा ॾींहं वेझो अची चुका। जे असांखे पंहिंजी इज़त बचाए रखणी आहे त पोइ सोनीअ खे ॻोल्हे ख़तमु करणो पवंदो। अॼु खां पोइ मां सभु कम कारियूं छॾे सोनीअ जी तलाश में निकिरी थो पवां। खैरा जी सर ॾे ख़ैर हुजे। छा कया आहिनि ही मजूअ जो जेको हाणे मुंहिंजे घर में पियो मुदाख़लत करे? अदी वरी कहिड़नि सोचनि में गुम आई? न दादा, कहिड़ियूं सोचां हूंदियूं, बस मिड़े ईअं ई। अदी का त ॻाल्हि आहे जंहिं तुंहिंजी निंड हराम करे छॾी आहे। अम्मा तू मुझे करे परेशान न थी। मुझे मुक़दर में जेको लिखियल हूंदो उहो ई थींदो। मुक़दर जे लिखे ते हलंदी न त सॼी उमिरि इहे ठोकरूं ई मिलंदई। माण्हू कुझु पंहिंजो मुक़दर पाण बि ठाहे। अम्मा तू त मुझे मुक़दर ठाहिण जी कोशिश कई पर छा थियो? हा दी, सोणी सच थी थिए। इंसान जे मुक़दर में जेको लिखियल हूंदो आहे उहो ई थींदो आहे। अदा जे मुक़दर ते छॾे ईअं ई अखियूं पूरियूं वेठा हूंदासीं न त सॼी उमिरि छोकिरी ईअं ई दर ते वेठी हूंदी, कुझु बि कोन थींदुसि। पोइ तूं बि मुंहिंजो मुक़दर मटाए न सघंदी आहे। इन जे करे चवां थी त मुंहिंजे लाइ सोचणु छॾे ॾे ऐं पाण खे परेशान न कर। अमर मां परेशान कीअं न थींदी? अम्मा तुंहिंजी परेशानी असां सभिनी खे परेशान थी करे विझे। उन ई करे अदी हीअ मुर्शिद जी झोली थई,
पंहिंजे प्रेम में रहो, पंहिंजे प्रेम में रहो। वाह जी ॻाल्हि कई अथई अदा। अदा केतिरा ॾींहं थिया आहिनि त मुर्शिद साईं जी ज़ियारत ई नाहे कई। ओ अदा हल मुर्शिद साईं ते मूंखे ज़ियारत कराए त को दिमाग़ ठिकाणे थिए, को सुकून मिले। हाँ मामा, इहो तूं असांजे मथां थोरो कर। ठीकु आहे आदि, सुभाणे निकिरी हलंदासीं मुर्शिद जे ज़ियारत ते। हा अदा, का मुर्शिद जी चाव खे चुमी अचां त दिलि खे सुकून मिले। बाक़ी हाली त मुंहिंजो सुकून बर्बाद थी वियो आहे। छा हूंदो आहे? छो त खान खुरड़ी हिकु हणाईंदो आहे, हिकु। रुस्तम खान जी ख़बर पई त हू किथे आहे? रुस्तम खान कच्चे तरफ़ निकिरी वियो आहे कंहिं ख़ासि कम लाइ। ख़ासि कम? हा रे सर, रुस्तम खान जा कई अधूरा कम रहियल आहिनि जेके पूरा करण लाइ ॿाहिरि वियल हूंदो। तव्हां हुकुम कयो वॾा। रुस्तम खान जी खोटी हुजण बावजूद बि तव्हांखे नाउमीद हुअण न पवंदो। ॿुधायो त कंहिंजे पोयां बाहि ॿारणी आहे। बरियल बाहि खे कुझु छको करणो आहे। इन ये करे जो वॾे खे दिलि में ख़ौफ़ रहिजी आहे त किथे वक़्त खां अॻु में दुश्मन मौत न ॾियनि। सोडा मौत जो ख़ौफ़ त तो जड़न खीर प्याक ॿारनि खे थींदो आहे। असां त रोज़ मौत खे गोद में सुम्हारींदा आहियूं। रोज़ हुकुम कयो रे सर, असांखे छो गॾु कयो अथव? काॾे हलण जी तयारी आहे? वारिस खान वटि हलणो आहे। ॾिसूं त हाकिम खान जे दिल ऐं दिमाग़ मथां कहिड़ो जुनून सुवार आहे। गुस्ताखीअ जी माफ़ी बाबा साईं। जेकॾहिं मौत जे मुंहं में धिकींदो त मां हलियो हलंदुसि। बाक़ी हाकिम खान खे राज़ी करण जे लाइ मां वारिस खान जो ताक़त न रहंदुसि। सोडा तुंहिंजी इहा मजाल जो वॾे खे जवाब कोन वेही रहंदुसि। फिलहाल जल्दबाज़ी छॾ। हकीमा तव्हां हिते ई बीहो, मां ॿाहिरीं ताक़त ते दिलावर खान सां मिली अचां थो। न वारिस खान न, अॼु मूंखे न रोक, न रोक तूं मूंखे। ज़िद छॾ हाकिम खान, ज़िद छॾ ऐं मुंहिंजे मुंहं ॾे ॾिस, मुंहिंजे मुंहं ॾे ॾिस। तव्हां हिते ई बीहो, मां वञी अधे वॾे सां मिली थो अचां। हकीम बाबा होशियारी सां हिते ई बीहो। रे हाकिम खान। अचो अचो दिलावर खान, अचो। चइबो त मुंहिंजे पहुचण जी ख़बर तोखे अॻु में ई पइजी वई। तव्हां जहिड़ा शींहं जॾहिं घर खां ॿाहिरि निकिरंदा आहिनि त असांखे ख़बर पइजी वेंदी आहे। ॿियो ख़बर भला अकेला आया आहियो छा? न, मूंसां गॾु बीरल, सोहराब ऐं महमूद बि आहिनि। तव्हां ॿुधायो हाकिम किथे आहे? हाकिम खे बि घुराए था वठूं। तव्हां पहिरियों इहो हवालो ॾियो, कहिड़ो मक़सद खणी हिते पहुता आहियो? हाकिम खान खे मारण जे इरादे सां न आयो। इहा त तमामु सुठी ॻाल्हि आहे दिलावर खान। इन जे करे चवां थो त हाकिम खान खे घुरायो। वॾा दिलि में न कजो, हिन वक़्तु हाकिम खान तव्हांजे साम्हूं नथो अची सघे। आख़िर छो? इन करे जो हाकिम खान खे अञा बि भउ आहे। जॾहिं मूं ज़बान ॾिनी आहे त तव्हांखे मुंहिंजी ज़बान मथां एतबार करणु घुरिजे। छा तव्हांखे मुंहिंजी ज़बान मथां एतबार न आहे? दिलावर खान ॻाल्हि मुंहिंजे एतबार जी न आहे, पर हाकिम खान कॾहिं बि कोन मञींदो।
वारिस खान असां सभु रंज ख़त्म करे हिते पहुता आहियूं। हाकिम खान खे सिर्फ़ पंहिंजे ग़लतियुनि जो कफ़ारो अदा करणो पवंदो। ग़लतियूं? कहिड़ियूं ग़लतियूं? इहे ॻाल्हियूं हाकिम खान जी। तोराब तूं जो असांजे विच में छा वञे? बस सोडा बस, तोखे नाहे हलणो त घर वञी आराम कर। बाक़ी अजायो या हरू भरू कंहिंसां मुंहमारी करण जी का बि ज़रूरत न आहे। सोराब गाड़ी कटाए। ऐं हा, हीरल किथे आहे? हाँ साईं, तव्हां ॿाहिरि अचो, बीरल ॿाहिरि वेठो आहे। शौर बाबा। खैरा जे सिर ते खैर हुजे। छोरी तुंहिंजी दुआ खां अघामी वई। अम्मा, मां त ज़हर जो वठो पीअण लाइ बि तयार हुयसि, पर जेकॾहिं छोकिरो न बीठो त हिन में मुंहिंजो कहिड़ो ॾोह? ॾोह त मुंहिंजो आहे। मड़ी इहो ॾोह मुंहिंजो आहे जो मां तव्हांजे ज़िंदगीअ जे बारे में पई थी सोचां। या मां ई बेवकूफ़ आहियां? पोइ अलाए त दुनिया जी का हर माउ बेवकूफ़ थींदी आहे औलाद जे अॻे। अलाए मां ई बेवकूफ़ थी आहियां हिकिड़ी जो तुंहिंजे ज़िंदगीअ जे बारे में सोचे सोचे मां पंहिंजे ॾींहं राति जो आराम फिटाए छॾियो आहे। मूंखे इहा त ख़बर कान हुई त हाणे तूं पंहिंजे ज़िंदगीअ जा फ़ैसिला करणु पाण ई सिखी वई आहीं। ख़बर पथई तब मुड़ी त कान थी। अदा जॾहिं खां वठी तोरे इहे निभागा पेर असांजे घर में घुमाया आहिनि, असांजो त सुकून ई बर्बाद थी वियो आहे। कम पंहिंजा पता ऐं ॾोह वरी चिबड़ ते। वेचारो अदा पाण खे वेचारो चवंदे तोखे शर्म कोन थो अचे पियो? वेचारो थियो आहे। जेकर मां वेचारो ऐं मिसकीन आहियां पोइ हिन में शर्म जी कहिड़ी ॻाल्हि? तूं जेकर वातर ऐं चक्र आहीं त हिन में तुंहिंजो कहिड़ो ॾोह? इहो त कुदरत वारे जो कमाल आहे जंहिं तोखे मिर्च खां वधीक तेज़ रखियो ऐं मूंखे मिस्रीअ खां वधीक मिठो रखियईं। मुंहिंजा मिस्रीअ खां मिठा अदा हाणे पंहिंजे हिन वात खे बंदि थी न त असां किथां जा बि न रहंदासीं, किथां जा बि न रहंदासीं। इन करे चवां थी त वञी सोनीअ जी तलाश कर त दिलावर असांजे ख़ौफ़ खां सोनीअ खे कहिड़ी खॾ में फिटी करे आयो आहे। अदी तूं शादी समझे दिलावर सोनी खे किथे छॾे आयो हूंदो? दिलावर त पंहिंजे दिल जो हाल कॾहिं बि मूंसां नाहे ओरियो, पोइ मूंखे कीअं ख़बर पवंदी त सोनीअ खे किथे लिकायो अथई? बिल्कुलु ईअं ई मां बि बेख़बर आहियां। पोइ बि तूं मर्द आहीं, ॿाहिरि सभिनी सां मिलंदो वते थो। दिलावर जे कंहिं वेझे साथीअ खे ज़रूर ख़बर हूंदी। अदी ॿिए कंहिंखे ख़बर हुजे न हुजे पर सोराब खे ज़रूर ख़बर हूंदी। पोइ सोराब खां इहो औंत कढी वठ। मुश्किल आहे दी, ॾाढो मुश्किल आहे। जे सोनीअ जो पतो लॻाए ऐं उनखे जल्द ख़तम न कयो न त पोइ सम्झ त असांजा ॾींहं अची पहुता आहिनि ऐं कंहिं बि वक़्तु हिन हवेलीअ में तड़जी सघूं था। नदी न अहिड़ो भंग में रंग मिलाइणो मां कॾहिं बि न ॾींदुसि, कॾहिं बि न। सोढो अञा जीअरो आहे, जीअरो आहे अञा सोढो। जेनी बि दिलावर खान हाकिम खे हिन हवेलीअ में वठी आयो, हाकिम खान खे बंदूक हणी इहो इल्ज़ाम दिलावर खान ते हणंदुसि त दिलावर खान धोखे सां हाकिम खान खे दिलावर खान वारिस खान जी हिकु कहाणी कबी। या अदा वॾो लाश मुंहिंजो हितां खणे, या अदा वरी जो लाश मां हितां रवानो कयां। न हाकिम खान न, जल्दबाज़ी न। बाबा साईं, वॾो नुक़सान थींदो, तमामु वॾो नुक़सान थींदो। इन ई नुक़सान जे ख़ौफ़ खां मां हिते लिकी कर। जे न त लुपरी ठाहे तुंहिंजे वात ते मूंखे ॿधणी पवंदी। मामा वञी तूं पंहिंजो कमकार कर, छॾ मूंखे, भले इहा मूंखे नसीहतूं करे वठे। खैरा जे सिर ॾे खैर हुजे। हिनखे को कमु हूंदो त कंदो न, सॼो ॾींहुं वांदो वते थो पियो चकर काटींदो। बाक़ी रहियो पेट, सुमानी हितां मिलेसि या हुतां मिलेसि, हिन जो त पेट गुज़ारो थिए थो पियो। बाक़ी छा घुर्जेसि? जानवर आहियां जो मूंखे पेट खां सवाइ ॿियो कुझु न घुर्जे। लॻे त ममड़ो थो पियो, बाक़ी हाणे जे पाण खे इंसान थो सॾाए त पोइ इंसानियत त नज़र कोन थी अचे पई। हा
चई अमा जाई पई माणे सां मथो टकराइण जबल सां मथो टकराइण ए भेण त मुंहिंजी आहे पर आई गोह जी गोह इन करे चवाई पई मामा त मुंहिंजा सूर तूं पंहिंजे मथां न विहार महिला तो निकिरी वञ ॿाहिरि जेसिताणी राति न थिए ऐं अम्मा आराम न करे तेसिताणी तूं घर जो रुख ई न कंदो कर हा मां हाणे इहो ई करिणो पवंदो अदा तुंहिंजे ईअं करण में कहिड़ो फ़ाइदो जेकॾहिं को ज़मीन जो गरड़ो अथई न त वञ पंहिंजे ॻोठे वञी पंहिंजे बचनि सां रहो बाक़ी अजायो वठे हिते बुख ते बसर खाईंदो न सम्झ अथई न सोच अथई न पंहिंजो झुगो कई न असांखे ई सुकून करणु ॾिनी मां सम्झो वधो ईंदो त का भर ढलाई थींदी पर तुंहिंजे तरह सां त रहंदो असांजा बड़हीला थी विया अधी कुछ सोच अधी कुछ हाणे असांजो छा थींदो एतिरो परेशान न थी सुडा परेशान न थी दिलावर ऐं हाकिम पाण में एतिरी जल्दी ठाहिण वारा न आहिनि अधी दिलावर पाण हली हाकिम खान सां ठाव करण लाइ वियो आहे ऐं हाकिम खान त अॻ में ई ख़ौफ़ज़दा हो दिलावर जी दुश्मनी मां जेकॾहिं न दिलावर उनजे मथे ते हथ फेरियो त हाकिम खान त पेरनि में किरण में देरी न कंदो हाकिम खे त मुंहुं ॾेई वठंदासीं पर मांखे सोनीअ मुंहुं ख़ौफ़ थी पियो आहे जे सोनी दिलावर सां सची करे